अस्सलाम वालेकुम दोस्तों। मैं आता मोहम्मद सिंधी तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल सिंधी आता मोहम्मद। उम्मीद कयां थो त तव्हां दोस्त ख़ैरियत सां हूंदा वे। दोस्तों अॼु व्लॉग शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे, जेके बि दोस्त मूंखे यूट्यूब चैनल ते पहिरियों भेरो ॾिसनि था, महिरबानी करे उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। जेकॾहिं मुंहिंजी वीडियो खे पूरो ॾिसनि, जेकॾहिं मुंहिंजी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि अचे थी त लाइक भी कजो ऐं मुंहिंजी वीडियो ते कमेंट भी कजो ऐं मुंहिंजी वीडियो ते शेयर भी कजो। दोस्तों अॼु थियो उहो ई जंहिं ॻाल्हि जो भाव हुयो, हुआ वही जिसका डर था। छाकाणि त कल मां तव्हांखे कल वारी वीडियो में ॿुधायमि त अॼु मौसम सही न आहे, जे करे नेठ असां वटि हिते बारिश उठी काफ़ी टाइम उठी ऐं खोड़ उठी आहे। जे करे मुंहिंजो ही दोस्त वेठो आहे, मां वीडियो ठाहियां थो त टोका करे थो। वॾी ॻाल्हि आहे यार, उहे टोका पंहिंजा ई कंदा, ॿियो केरु कंदा। दोस्तों ही असांजे रस्ते जा हाल थी विया नी बारिश खां पोइ। असांजो मेन रस्तो आहे जेको हितां असां कंहिं शहर ॾांहुं वेंदा आहियूं। जेके बि दोस्त ॾिसो था नहीं ॾिसो, पानी बीजी वियो आहे ऐं वरी हिन साइड बि ॾिसजो, ओ यो हिते बि दोस्तों पानी बीजी वियो आहे। ऐं हिते मां अॼु वेठो आहियां पंहिंजे पाड़े जो ऐं पंहिंजे ॻोठ जो दुकानु आहे, उते मां इज़ी लोड कराइण आयुमि। कल खां वठी पैकेज ख़तमु थी वियो, इनजे करे राति बि मां वीडियो अपलोड न करे सघियुसि, छाकाणि त देरि मूंखे ख़बर पई त पैकेज ई पूरो थी वियो। मोबाइलूं वॾी मोबाइल आहे न, इनजे करे वरी पैकेज बि घणो नथो हले। पैकेज 3 ॾींहं या 4 ॾींहं हले थो सिर्फ़। जी वजह इहो आहे त नेट तमामु घणो हलाइण असां वरी मुड़ंदा न आहियूं। मां तव्हांखे ॾेखारियां थो असांजे ॻोठ जो ॿाहिरि जो माहौल कीअं, असांजे ॻोठ जे घरनि जे ॿाहिरों केतिरो पाणी बीठो आहे, छा सूरत हाल आहे, जेके मां तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं असांजे रस्तनि ते जिते बि पाणी बीठो आहे, फ़िलहाल मक़सदु ॻाल्हि करण जो इहो असां वटि बि पाणी बीजी वियो आहे, एतिरो मींहुं उठो आहे। अलाह अॻियां बचाईंदो, अॻियां बि अञा मौसम सफ़ा साफ़ न थी आहे। दोस्तों दुआ कजो त वरी बि मींहुं न वसे, वरी बि जेकॾहिं मींहुं उठो त वॾो नुक़सानु आहे। फुटी जे फसल जे लाइ हारी माण्हू आहियूं, इनजे करे तमामु घणो नुक़सानु आहे। दोस्तों अॼु सुबुह जो मौसम साफ़ हुई, असां वियासीं, अॼु कंहिं दोस्त जी विंगार हुई, तमामु घणी गर्मी हुई, तमामु तव्हांखे ॿुधाए नथो सघां, एतिरी गर्मी हुई हद खां वधीक। दोस्तों ही ॾिसूं था त हाणे तव्हांखे मां ॾेखारियां केतिरो पाणी बीजी वियो आहे ऐं केतिरो हिते असांजो माहौल अॼु कीअं लॻे थो। मक़सदु ॻाल्हि करण जो इहो आहे, थियो उहो ई जंहिंजो भाव हुयो त असांखे भाव इहो हुयो त अलाह करे बारिश न थिए, पर रब बारिश वसाई आहे त हाणे उनखे बि पारत आहे। उमेद कयां थो मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि अचे त पोइ लाइक कजो, कमेंट कजो, शेयर कजो। हाणे मां तव्हांखे माहौल ॾेखारियां ऐं पंहिंजो रस्ते जो। दोस्तों ही ॾिसो था असांजे मेन रस्ते ते ही ॾिसो गप थी वई आहे, पाणी बि बीठो आहे, ही ॾिसो था तव्हां मस्जिद आहे, मस्जिद जे पोयां बि पाणी बीठो आहे। ऐं इन साइड ही ॾिसो, मां थोरो ज़ूम कयां कैमरे खे, ही ॾिसो तव्हां पाणी बीठो आहे, ही ॾिसो तव्हां, ही आहिनि असांजे ॻोठ जा हाल, ही आहे असांजे ॻोठ जो ॿाहिरि जो मंज़र। हिते माना
न एॾी ख़ासि साफ़ सुथराई आहे, अहिड़ो साफ़ माहौल आहे। ॿाराड़ी में आहियूं, ॿाराड़ी वारो माहौल आहे, त साफ़ माहौल कोन्हे। उमेद कयां थो तव्हां दोस्तनि खे मुंहिंजी अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक बि कजो, कमेंट बि कजो, शेयर बि कजो। वॾी महिरबानी।